दोस्तों, अॼु असांजे विच में श्री अर्जन आडवाणी ICICI जो अॻियो जनरल मैनेजर मौजूदु आहे। श्री आडवाणी गुज़िरियल 5 सालनि खां जुदा जुदा संस्थाउनि में तन, मन ऐं आत्मा जी उन्नतीअ जे बारे में प्रोग्राम्स करे चुको आहे। संदसि 350 प्रोग्राम्स हिंदुस्तान ऐं ॿियनि मुल्कनि में थी चुका आहे। जीअं त असां सभिनी जो विश्वास आहे त असांजो सभ खां क़ीमती खज़ानो आहे सुठी सिहत। हिकु चवणी आहे न, यक तंदुरुस्ती हज़ार नेहमत। हिकु ॻाल्हि असां सिंधियुनि में घणो करे ॾिठी वई आहे त असां सिंधी बदन में थोड़ा हेल्दी हूंदा आहियूं, मतिलबु त थोड़ा थुल्हा हूंदा आहियूं। त अचो श्री आडवाणीअ खां पुछूं त कुदरती नमूने हिन थोल खे कीअं घटाए सघिजे थो। सभ खां पहिरीं इहो ॿुधायो त माण्हू थुल्हो छो थींदो आहे? जीतू, मां तोखे ॿुधायां माण्हू थुल्हो छो थींदो आहे। उन खां अॻु में सिंधीअ में हिकिड़ो तमामु सुठी चवणी आहे, थुल्हा माण्हू थोबड़ा बसर जियां भुड़कनि, सुम्हनि सेज पलंग ते ॼण गॾह पिया लेटनि। त थुल्हो माण्हू जेको आहे उहो पंहिंजी सूंहं विञाए छॾींदो आहे। हाणे माण्हू थुल्हो छो थो थिए, उन जा 3 या 4 मुख्य सबब आहिनि। पहिरियों सबबु आहे असांजो खाधो ऐं पीतो। ॿियों सबबु आहे असांजी रहणी कहणी ऐं ख़ासि करे सुस्त जीवन। साईं, मोटापे जे करे घणियूं ई बीमारियूं जनम वठनि थियूं, त कुदरती नमूने हिन थोल खे कीअं घटाए सघिजे थो? पहिरीं जेके बीमारियूं असांजे मोटापे करे थियनि थियूं, उहे ख़तरनाक साबित थी सघनि थियूं, जो माण्हू मौत ताईं पहुची सघे थो। अमेरिका में अॻु में घणा मौत उहे थींदा माण्हुनि जे मोटापे जे करे, जंहिंजे करे केतिरियूं बीमारियूं शुरू थींदियूं हुयूं। हाणे इहा साॻी ॻाल्हि हिंदुस्तान में बि अची रही आहे। पहिरियों जेको आहे मोटापो माना असीं हिकिड़े क़िस्म जी बैग सॼो वक़्तु खणी पिया घुमूं। हाणे तूं या मां जेकॾहिं 10 किलो या 15 किलोग्राम जी बैग खणी हिकिड़ो किलोमीटर पंधु करूं त थकिजी पवंदासीं, ऐं जे गर्मी हूंदी त माॻई असांजा पघर पिया छुटंदा। असां मां केतिरा सिंधी आहिनि जिन वटि मां वेंदो आहियां या मूंखे उन्हनि जे घर में घुराईंदा आहिनि, ॾिसंदो आहियां त कंहिंखे 10 किलो जी, कंहिंखे 20 किलो जी, कंहिंखे 30 किलो जी बैग आहे जेका खणी उहो 24 कलाक पियो घुमे। तो मूंखां हिकिड़ो तमामु सुठो सुवालु पुछियो आहे त कुदरती नमूने में मोटापे खे कीअं घटाइजे। जी, अॼुकल्ह छा थी वियो आहे, रोज़ु अख़बारुनि में इश्तिहार पिया अचनि त मोटापे खे घटाइण लाइ असां वटि अचो, 5 ॾींहंनि में, 10 ॾींहंनि में, 15 ॾींहंनि में असीं तव्हांजो वज़न घटाईंदासीं। पोइ उन लाइ ख़ासि दवाऊं, ख़ासि मशीनूं, ख़ासि कसरतूं, वर्ज़िशूं, बुखूं कढणु ऐं हर कंहिं क़िस्म जूं गोलियूं ऐं कैप्सूल माण्हुनि खे ॾिना था वञनि, ऐं लखनि जा ख़र्च माण्हू कनि वेठा सने थियण लाइ। मां जेके तोखे ॿुधाईंदुसि उहो बिल्कुलु कुदरती नमूने आहे। पहिरियों खाधो। खाधे में मोटापे जो मुख्य जेको कारण आहे तेल। जेको तेल असीं खाऊं था, जेकॾहिं असांखे सचुपचु सनो थियणो आहे त जे 3 चमचा तेल जा भाॼी में विझंदा हुजूं त उन जे बदिरां 2 विझूं, 2 जे बदिरां 1, 1 जे बदिरां अधु। त सुहिणे ऐं सुठे लॻण लाइ ॿियो जेको उपाउ आहे सो आहे त खाधे खां अधु कलाक अॻु में असीं सैलेड जी हिकिड़ी सुठी प्लेट ठाहे उनखे खाऊं। पोइ असीं रुॻो 1 चपाती या 1 मानी या फुल्को या थोरा चांवर खाई सघंदासीं। ऐं ईअं करण सां आहिस्ते आहिस्ते असांजो जेको गॾु थियलु सणभु आहे या फैट आहे उहा वेंदी घटिजंदी। बिल्कुलु साईं। पर असां एलोवेरा जे बारे में बि घणो कुझु ॿुधो आहे, तव्हां हुन बाबति कुझु ॿुधाईंदा? जीतू, एलोवेरा हिकु अजीब ॿूटी आहे। इन खे असीं करामती ॿूटी करे कोठींदा आहियूं, छाकाणि त हिकु ई ॿूटी आहे जंहिंमें भॻवान 75 शयूं विधियूं आहिनि
जेके इंसान जे भले लाइ आहिनि। उन खां पोइ एलोवेरा जो मुख्य कमु जेको आहे सो आहे असांजे पेट खे साफ़ु करणु। उहा अंदरि वञी हिकु क़िस्म जे ॿुहाड़ी जो कमु कंदी आहे ऐं असांजे अंदरि जेके सालनि खां चिटकियल ज़हर गॾु थियल हूंदा आहिनि, जेके असांजे खाधे जे पूरी तरह हज़म न थियण करे हूंदा आहिनि, उन्हनि खे वञी एलोवेरा कढंदी आहे। ऐं जीअं जीअं इहे ज़हर निकिरंदा विया तीअं तीअं असांजे पेट जे सभिनी उज़वनि जहिड़ो आंडनि, पैंक्रियाज़, लिवर, किडनी ऐं ॿियनि सभिनी खे फ़ाइदो पवंदो आहे। छाकाणि त एलोवेरा में 3 क़िस्मनि जा गुण आहिनि। हिकिड़ो आहे असांजे अंदर खे ठीकु करणु, ॿियो आहे असांजे चमड़ीअ खे जेके बि उन में तकलीफ़ूं थियनि थियूं, जीअं कंहिंजी चमड़ी सड़ी वञे बिल्कुलु, त एलोवेरा लॻाइण सां जल्दी उहा चमड़ी नवां सेल्स ठाहे तयारु थी वेंदी। तंहिंखां पोइ एलोवेरा जेका आहे सा मोहीरनि खे, गुंजनि खे, अखियुनि जे हेठां कारनि निशाननि खे ऐं चमड़ीअ जे ॿियनि बीमारियुनि जहिड़ो एलर्जी खे ठीकु करे थी। चहिरे जी जेका सुंदरता आहे उनखे क़ाइमु रखण लाइ इहा यूज़ कई वेंदी आहे। तंहिंखां पोइ जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे कंहिं बि क़िस्म जी एलर्जी हुजे, सख़्तु ख़ारिश हुजे, त एलोवेरा उनखे फ़ाइदो करे सघे थी। त एलोवेरा खे जा एतिरा फ़ाइदा आहिनि जो हिकु नंढे लेक्चर में मां तोखे ॿुधाए नथो सघां। मूं उन ते ख़ासि हिकिड़ो किताबु बि लिखियो आहे ऐं उन में एलोवेरा जो सॼो ज्ञान ॾिनल आहे। उन सां गॾु 7 माण्हुनि जा आज़मूदा बि उन किताब में ॾिनल आहे। बिल्कुलु साईं। असांजे दर्शकनि खे तंदुरुस्ती जे बारे में इहो ॻाल्हियूं ॿुधी काफ़ी मालूमात हासिल थी हूंदी। तव्हांजी घणी घणी महिरबानी साईं। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां उमेदु थो करियां त जेके ॻाल्हियूं मूं ॿुधायूं आहिनि तिन ते दर्शक कुझु अमल कंदा।